नमस्कार, मां आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। अंकलेश्वर में भारी बरसात। अंकलेश्वर में भारी बरसात सबबि माण्हुनि जे घरनि में पाणी भरिजी वियो। अंकलेश्वर में 5 कलाकनि में 1.5 इंच बरसाति पई आहे। बरसाति करे माण्हू मुश्किलातुनि जो सामनो करे रहिया आहिनि। पावी जेतपुर में भी बरसात जारी। छोटाउदेपुर जे पावी जेतपुर में भारी बरसात सबबि गोॾनि ताईं पाणी भरिजी वियो आहे ऐं स्कूल जा ॿार पाणीअ में लंघण लाइ मजबूर थिया आहिनि। छोटाउदेपुर जे मेरिया नदीअ में आई ॿोॾि। बोडेली पासे आयल मेरिया नदीअ में ॿोॾि जहिड़ियूं हालतूं पैदा थियूं आहिनि। माण्हू जान जो जोखम खणी बि नदी पार करे रहिया आहिनि। अमरेलीअ में भी झिरमिर बरसात चालू। सौराष्ट्र जे अमरेली ज़िले में ऐं उन जे आसे पासे वारनि इलाइक़नि में झिरमिर बरसात शुरू थियो आहे। सॼे ज़िले में बरसात जो माहौल आहे। भावनगर जे जैसर इलाइक़े में भारी नुक़सान। भावनगर जे जैसर इलाइक़े में नुक़सान। कुझु ॾींहं अॻु थियल भारी बरसात सबबि जैसर इलाइक़े में भारी नुक़सान थियो आहे। खेडूतनि जी ज़मीन में पाणी भरिजी वियो आहे ऐं उते जे स्कूलनि जी भित बि किरी पई आहे। सरकार तरफ़ां अञा का बि मदद कोन पहुती आहे।
प्रधानमंत्री अॼु उत्तर प्रदेश जे दौरे ते। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अॼु उत्तर प्रदेश जी मुलाक़ात ते आहिनि। उते शाहजहाँपुर में हिकु रैली कई। उते जेको चयो अचो त ॿुधूं। हमारी सरकार के एक के बाद एक निर्णयों के बाद इस साल के अंत तक 160 करोड़ लीटर तक इथेनॉल का उत्पादन पहुंचेगा। कहां 40 करोड़ और कहां 160 करोड़ लीटर, यानी सीधा सीधा 4 गुना बढ़ोतरी। साथियों, इथेनॉल बनाने की ना तो कोई टेक्निक नहीं है और न ही कोई नया आइडिया लेकर के मोदी आया है। ये सब पहले से था। अगर नहीं था तो नीयत नहीं थी, नीयत नहीं थी। किसानों के सुख दुख की परवाह नहीं थी, नए रास्ते खोजने का इरादा नहीं था और इसी का नतीजा था कि सालों साल गन्ना किसान परेशान होता रहा और विदेशों से हम पेट्रोल लाते रहे। आज से लगभग 15 वर्ष पहले अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार ने ये स्कीम शुरू की थी। पायलट प्रोजेक्ट पर काम शुरू किया था, लेकिन उसके बाद जो सरकार आई वो 10 वर्षों तक इस पर कछुए की चाल पर काम किया गया। अगर तेजी से इस पर काम किया होता तो आज अतिरिक्त चीनी पैदा होने से किसानों का पैसा नहीं फंसता। आपको चीनी मिलों के चक्कर न लगाने पड़ते। ना सिर्फ गन्ना किसानों को परेशान होने के लिए छोड़ा गया, बल्कि इथेनॉल के इस्तेमाल से जो पेट्रोल के पैसे देश के बाहर जाते थे वो भी बचने थे, वो भी नहीं हो पाया। अपूर्ण, असंवेदनशील सोच और भ्रष्ट व्यवस्था ने इतने समय तक देश और देश के किसान का बहुत बड़ा नुकसान किया। ये नुकसान सिर्फ गन्ने तक सीमित नहीं है। सिंचाई से जुड़ी परियोजनाओं, उसको भी दशकों तक लटकाए रखा गया। कुछ दिन पहले पूर्वी उत्तर प्रदेश में जो बाण सागर परियोजना का लोकार्पण मैंने किया, उस योजना का जन्म भी 4 दशक पहले खींचा गया था और सब लटका पड़ा था। लेकिन 2014 में जब देश की जनता ने, विशेष करके मेरे उत्तर प्रदेश के भाइयों बहनों ने हमें देश की सेवा करने का मौका दिया, तब जाकर उस परियोजना पर तेजी से काम किया गया और बीते 1 वर्ष में योगी जी की सरकार बनने के बाद काम की गति में 2 गुनी तेजी आ गई। अब पूर्वी उत्तर प्रदेश के 2.25 लाख किसान परिवारों के खेत में पानी पहुंचाने के लिए ये तैयार है। भाइयों बहनों, किसान में वो ताकत होती है कि अगर उसको पानी मिल जाए तो मिट्टी में से सोना पैदा कर सकता है। आज देश भर में लगभग 80,000 करोड़ की लागत से ऐसी लटकी भटकी करीब 100 सिंचाई योजनाओं पर काम तेज गति से चल रहा है।
ऐसा ही एक फैसला यूरिया की नीम कोटिंग और फर्टिलाइजर के कारखानों से जुड़ा है। आज देश भर के किसानों को यूरिया के लिए जूझना नहीं, कभी उस संकट के साथ मुसीबत झेलनी नहीं पड़ रही है, उसे पुलिस की लाठियां नहीं खानी पड़ रही है, उसको काले बाजार में यूरिया खरीदने के लिए कोशिश नहीं करनी पड़ती है। इसका कारण ये है कि पहले जो यूरिया अवैध तरीके से खेतों के बजाय फैक्ट्रियों में चला जाता था, वो सारे रास्ते बंद कर दिए गए। अहमदाबाद में भी भारी बरसात। अहमदाबाद में पहिरीं बरसात में ही रोड रस्तनि ते वॾा खॾा थी विया आहिनि ऐं घणनि ई जॻहियुनि ते पाणी बीठल आहे। अहमदाबाद में बरसात सबबि रस्तनि ते पाणी भरिजण सबबि माण्हुनि खे अच वञ में घणी तकलीफ़ थी आहे। हिम्मतनगर में बरसात जी री एंट्री। 5 ॾींहनि जे आराम खां पोइ कल्ह वरी हिम्मतनगर में बरसात शुरू थी आहे। हिम्मतनगर जे हाथीमती नदीअ में पाणी जी आवक वधण सबबि नदी ॿिन्ही किनारनि ते वही रही आहे। बरसात जे करे कुड़मियुनि में ख़ुशीअ जी लहर। इंग्लैंड में अॼु खां हॉकी वर्ल्ड कप। अॼु खां इंग्लैंड में महिला हॉकी वर्ल्ड कप शुरू थियो आहे।
भारत जी टीम वर्ल्ड कप में 8 सालनि खां पोइ खेॾी रही आहे। अॼु इंग्लैंड जो मुक़ाबिलो भारत सां थींदो। राजकोट में ज़ोरदार बरसात। राजकोट में ज़ोरदार बरसात सबबि नियारी डैम ओवरफ्लो थियो आहे। बरसाती पाणीअ जी आवक वधंदे डैम ओवरफ्लो थियो आहे ऐं भारी बरसात सबबि माण्हुनि खे मुश्किलातुनि जो सामनो करणो पियो आहे। बड़ौदा शहर में फैशन शो। बड़ौदा शहर में हर साल वांगुरु हिन साल पिणु सुहिणा सिंधी 2018 फैशन शो सूमर तारीख़ 23/7 राति जो 8:30 बजे पंडित दीनदयाल टाउन हॉल में थींदो। ही हुयूं सिंधीअ में ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻिए टाइम। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी TV। अरे यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, ज़ालूं घोटनि जो चवणु मञींदियूं छो न आहिनि? इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? कंहिं बि घोट जो काई बि ज़ाल चवणु कोन मञींदी आहे। छो? पर इन जो कोई इलाज त हूंदो न? आहे न। जॾहिं ॻाल्हि में कुझु न हुजे ऐं ज़ाल ॻाल्हाइणु शुरू करे न त पंहिंजा कन बंदि करे छॾिजनि। अरे यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहो शादी छा आहे? शादी माना आहे कुझु समझोतो आहे। समझोतो? उहो वरी कहिड़ो? समझोतो ईअं त छोकिरी जॾहिं शादी करे ईंदी आहे त माउ पीउ खे छॾे करे उन्हनि सां समझोतो करे ईंदी आहे ऐं शादीअ खां पोइ घोट हमेशह लाइ चुप रहे, घोट खे ज़ाल सां समझोतो करणो पवंदो आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए? ॿुधाए तोखे ख़बर आहे मां जॾहिं नंढो हुउमि तॾहिं खुॾ तां हेठि किरी पियो हुउमि। खुॾ तां किरी पए पोइ बचे या मरी वए? उहो त मूंखे ई ख़बर कान्हे, छो ओॾी महिल मां नंढड़ो हुउसि न। अरे यार तूं अॼु एॾो टेंशन में छो लॻो पियो आहे? यार ॻाल्हि ई न पुछ। हे ज़ालूं आहिनि न, या ज़ालुंदाणी मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो जीअण ई हराम करे छॾियो आहे। ॿी ॻाल्हि जी ख़बर अथई? छा? ऐं तूं जे जीअण मां तंग अची वियो हूंदे ऐं तूं आपघात करण जी कोशिश बि कंदे न त तुंहिंजी चाल करवा चौथ जो विर्त रखी तोखे मरण बि कोन ॾींदी।
तोखे ख़बर अथई कहिड़ी? मुंहिंजो पीउ एॾो वॾो संगीतकार आहे, एॾो वॾो संगीतकार आहे जो हुन जॾहिं सितार वॼाईंदो आहे हज़ारे माण्हू पथर भांजी करे हुनजो सितार वेही ॿुधंदा आहिनि। बस अड़े मुंहिंजो पीउ त उन खां बि वॾो संगीतकार आहे। हाँ मुंहिंजो पीउ जॾहिं हू वॼाईंदो आहे न त हज़ारे माण्हू ईअं दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। छा वॼाईंदो आहे? अड़े मुंहिंजो पीउ राति जो 12 बजे जॾहिं मिल जो भोपू वॼाईंदो आहे। साईं हिकु दफ़े जी ॻाल्हि अथव, मुंहिंजो दोस्त आहे न संजू, उन हिकु दफ़ो हिमत करे पंहिंजी गर्लफ्रेंड खे चयो आई लव यू, त उन जी गर्लफ्रेंड चईंसि इहो थोरो प्यार सां न पियो चई सघी, त साईं हुन अहिड़े प्यार सां चईंसि आई लव यू भेण। साईं तव्हांखे छा ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजे सहुरे खे न फटनि ते लूणु ॿिड़कनि जी आदत ॾाढी अथव। हाणे साईं उन ॾींहुं मूंखे फ़ोन करे थो चए पियो प्रदीप कुमार ॻाल्हि ॿुधायो त तव्हां मुंहिंजी धीअ सां शादी करण खां पोइ ख़ुशि था आहियो न? हाणे तव्हां ई ॿुधायो हाणे मां छा जवाबु ॾियांसि। साईं उन ॾींहुं सुबुह सुबुह जो मुंहिंजी ज़ाल मूंखे थी चए हेॾां हेॾां तव्हांजो दोस्त आहे न हुन पागल छोकिरीअ सां शादी थो करेव, वञी करे हुनखे सम्झायोसि त हुन छोकिरीअ सां शादी न करे। मां चयोमांसि छॾेसि न, चए थी अरे पर तव्हांजो दोस्त आहे हुनखे सम्झायोसि उहो छोकिरी पागल आहे। मां चयोमांसि जेॾी महिल मां शादी पियो कयां ओॾी महिल उहो मूंखे सम्झाइण आयो। साईं छा ॻाल्हि ॿुधायांव, मुंहिंजी ज़ाल आहे न उहा हमेशह पिरोलिन में ई ॻाल्हाईंदी अथव। ऐं हिकु ॾींहुं बाज़ारि वियासीं त बाज़ारि में मूंखे चए थी हेॾां 5 किलो पीज वठां। मां चयोमांसि वठि भली। वरी ख़बर अथव चए थी तव्हां खां सलाह कोन थी पुछांव थी त इहे 5 किलो पीज वठां त तव्हां छिले सघंदो। साईं अॼुकल्ह जीएसटी ॾाढो हली पियो आहे। ऐं साईं माण्हू धंधे वारा त सम्झनि जीएसटी, हाणे मुंहिंजे घर में बि जीएसटी हली पियो आहे। ख़बर अथव मुंहिंजी ज़ाल तुर ते चवंदी आहे जीएसटी। मां पियो चवां यार धंधे में त हाणे थोरी जीएसटी सम्झ में आई आहे, पर घर में जीएसटी माना छा? हिकु ॾींहुं तंग थी करे अची ज़ाल खां पुछियो अरे सभागी ॿुधाए तुंहिंजे हिन जीएसटी जो मतिलबु छा आहे? ख़बर अथव छा थी चए? जी माना ग़लती, एस माना सिर्फ़, टी माना तुंहिंजी। साईं मां पंहिंजी ज़ाल जी त ॻाल्हि ॿुधाईमांव, पर साईं मुंहिंजो पुटु बि घटि कोन अथव। ख़बर अथव हिकु ॾींहुं मूंखे चए थो पपा तव्हांखे न सुभाणे स्कूल में अचिणो अथव। मां चयोमांसि छो भाई? चई आहे न हुते हिकिड़ी नंढड़ी गॾिजाणी रखियल आहे। मां नंढड़ी गॾिजाणी माना? चए थो तव्हांजी मुंहिंजी ऐं प्रिंसिपल जी। साईं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे पुटु पंहिंजी माउ सां ज़िद कयो मम्मी मूंखे आखाणी ॿुधाए। त साईं मुंहिंजी घर वारी थी चएसि पुटु मूंखे काई आखाणी यादि कोन्हे का, बि थोरी देरि तुंहिंजे पप्पा खे उहे अचण में देरि थी आहे। पुछंदीमांसि ऑफिस मां देरि सां छो आयो आहीं, पोइ ॾिसजांइ केतिरियूं त आखाणियूं ॿुधाए। साईं अॼुकल्ह डिजिटल ज़मानो आहे, हाणे हर का ऑनलाइन शॉपिंग थी थिए। साईं इन करे मां हिकु ॾींहुं नेट खोले करे OLX ते सर्च पियो कयां त हुते ख़बर अथव साईं हिकिड़ी एड ॾिसी करे मुंहिंजे अखियुनि मां पाणी अची वियो। ख़बर अथव एड कहिड़ी हुई? OLX ते हो विकिणो आहे शादीअ जो फुल सूट बिल्कुलु न्यू कंडीशन में, सिर्फ़ हिकु ई दफ़ो पातल, उहो बि भुल में।